अस्सलाम वालेकुम। यार मदद जी दसंदासी आवां जो मुमताज़ मौलाई दोस्तों, दरअसल अॼुकल्ह मुंहिंजियूं आइडियूं ग़लति इस्तेमालु कयूं थी वञनि, जेके फेक आइडियूं माण्हू ठाहिनि पिया। असांजा त हिकिड़ा सिंधी सादरा माण्हू आहिनि, फेसबुक त हलाए था सघनि पर कुझु हक़ीक़तुनि खे न सम्झी सघंदा आहिनि। काफ़ी तस्वीरूं तव्हां ॾिठियूं हूंदियूं मुंहिंजूं एडिट करे कंप्यूटर ते, कॾहिं शराब हथ में ॾिनो थो वञे, कॾहिं कलेक्शन ॾिनी थी वञे, अहिड़ियूं ग़लति तस्वीरूं ॾेई कुझु मुखालिफ़ ऐं मुनाफ़िक़ माण्हू आहिनि जेके मुंहिंजी शोहरत ते सड़ंदा आहिनि। उहे ॼनि पिया। तव्हां जॾहिं बि कुझु कॉमेंट्स ॾियो सोचे सम्झी ॾियो। अॼुकल्ह काई बि तस्वीर हक़ीक़त न हूंदी आहे, तस्वीरूं एडिट कयूं थियूं वञनि। सिंधवासी त मूंसां प्यार कंदा, इनशाला कंदा रहंदा। कुझु मुखालिफ़ जेके मुंहिंजी शोहरत ते सड़नि था, तव्हां उन्हनि खे पंहिंजे भरपूर लफ़्ज़नि सां जवाबु ॾियो। थैंक यू। जेका मुंहिंजी आईडी आहे ऐं इहा जेका मुंहिंजी आईडी जेका मां इस्तेमालु कंदो आहियां, मूंसां व्हाट्सएप ते ॻाल्हायो, मूंसां वीडियो चैट कयो, उहा सिर्फ़ु इहा ई आईडी आहे। मुंहिंजो मैनेजर आहे आबिद, जेको मुंहिंजी सॼो कमु सिस्टम संभालींदो आहे। इहा आईडी उनजी आहे, उनते मूंसां तव्हां 24 कलाक कुझु बि करे सघो था। जेका ॿी आईडी काई बि मुंहिंजी न आहे, जेके दुनिया जा माण्हू मूंखे इस्तेमालु पिया कनि ग़लति आईडियूं ॻाल्हाए मुंहिंजे नाले सां, महिरबानी करे उन खां तव्हां बचो। थैंक यू।